किथे है तुंहिंजो इहो बेईमान वॾेरो जेको महिमाननि खे तो ॿधी मारे? गुलाम हुसैन रड़ियूं न कर, ही ओताक आहे। बस कर ॾे वाठा, तो ॾेखारे हिन ॾींहं जा तारा। गुलाम हुसैन ही तुझो मलाकड़ो न आहे, ये पंहिंजी पहलवानी जा करतब हिते न ॾेखार। ही मुंहिंजी ओताक आहे, ओताक। अड़े तूं तो सिंध जे लाइ हिकु दाग़ आहीं। असीं सिंधी पूरी दुनिया में पंहिंजी महिमान नवाज़ी जे लाइ मशहूरु आहियूं, ऐं तूं महिमाननि खे ॿधी थो मारीं। गुलाम हुसैन शुक्र कर जो तुझो महिमान हितां बची निकितो आहे। महिमान हो तॾहिं बख़्श करे छॾियोमांसि, न त लाश बि कोन ॼाया हा। अयस ख़ान तो सुठो नाहे कयो, इन जो हिसाब तोखां ज़रूरु थींदो ऐं तोखां इन जो हिसाब वठी रहंदुसि।